कुदरती ए हादसाती तौर ते माजूर थियल तैलीम याफ्ता हुनरमंद मेहनतकश नौजवान सरकारी नौकरी या कंहिं भी किस्म जी इमदाद खां महरूम आहिनि। लठ जे सहारे ॿियनि जी ऐं हथ जी मदद सां हलंदड़ पंहिंजे कुटुंब जो गुज़ारो करणु उन्हनि लाइ चैलेंज बणियल आहे। माज़ूर नौजवाननि जो चवणु आहे त असां वटि डिग्रियूं आहिनि, महारतूं आहिनि, मेहनत भी कई आहे, पर अफ़सोस माज़ूर कोटा तहत अञा ताईं हिकु भी मौक़ो नाहे मिलियो। असीं मदद नथा वठूं, पंहिंजा हक़ था घुरूं। उन्हनि जी दर्द भरी फरियाद आहे त पोलियो में इहो माज़ूरी थी वई ऐं मां इन माज़ूरी खे पंहिंजी कमज़ोरी न बणायो आहे। मां उन अलावा बि माना पंहिंजी हिमत करे पंहिंजी तालीम कंप्लीट कई, मां BA कई आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं उनखे अलावा बि मां जेको आहे इहो पंहिंजो कमु सिखी करे दर्जी जो पंहिंजो दुकानु खोलियो ऐं पंहिंजो हिन में गुज़र बसर कयां थो। जीअं त तव्हां ॾिसो था अॼुकल्ह माहौल जेका महांगाई जो दौरु आहे, इन में गुज़र बसर मुश्किल थिए थो ऐं असां माज़ूरनि जी तंज़ीम सां बि वाबस्ता आहियूं। डिसेबल फ्रेंड वेलफेयर एसोसिएशन डिस्ट्रिक्ट सखर सां उन हवाले सां बि असां कमु कंदा आहियूं। ॿियो असां आला हुकाम सां दरख़्वास्त था कयूं, साईं कुमेल हैदर शाह सां, साईं नासिर हुसैन शाह साहब सां। अञा असां हुननि जी शहर जा वासी आहियूं ऐं उन्हनि सां दरख़्वास्त था कयूं असांजी माली मदद बि कई वञे, बैतुल माल को फंड बि वठाए ॾिना वञनि ऐं 5% जेका कोटा आहे माज़ूरनि जी उहो वठाए ॾिनी वञे। असांखे 25 साल थी वई आहे, उमिरि न नौकरी मिली आहे, पंहिंजो गुज़र सफ़र कंदा आहियूं। न वालिद साहब मां पाण ई घर जो ख़र्चो हलाईंदो आहियां। ॿियो तव्हां ॾिसो था न नौकरियुनि जो आहे, माज़ूरनि खे न वरी ॿियो को अहिड़ो फंड मिलियो आहे त महिरबानी करे इल्तिजा था कयूं हुकूमत त इहो असां माज़ूरनि खे फंड बि ॾिना वञनि ऐं इहो नौकरियूं बि ॾिनियूं वञनि। जी BSc क्लियर आहे, ग्रेजुएशन आहे, बसि हिन दुकान मां अलाह साईं छॾींदो कंहिंखे न आहे। अलाह साईं इंशाअल्लाह ॾींदो नौकरी बि। हुकूमत इल्तिजा आहे त नौकरियूं ॾियो माज़ूरनि खे, थोरो तवजो ॾियो। कराची में असां पंहिंजो गुज़र सफ़र कंदा हुआसीं, उते रक्षा हलाईंदा हुआसीं, चिंची CNG सॾिबा पर उते चिंची सॾींदा आहिनि। पोइ उन दौरान असांजो रोड ते एक्सीडेंट थी पियो। एक्सीडेंट दौरान मुंहिंजी जेकी आहे हिप आहे, गोलो पाण सॼो वञे पर हिप सॾींदा आहिनि, इहो गोलो ख़तमु थी वियो। 2-3 साल थिया आहिनि, मां ऑपरेशन करायो, तक़रीबन मां 9 खां 10 लख रुपया पंहिंजे पाण ते ग़रीबत हाल पटे सटे बनी ॿारो टुकड़ो खपाए पंहिंजो इलाजु करायो मां। पर उन खां बावजूद बि मुंहिंजी जंग खरी वई आहे। हिन वक़्तु बि रहीम यार वारा ॾेखारिया हुआ, उहे बि चवनि था 2.5 लख रुपया हिप जा वठंदासीं, पर असांखे का ताक़त न आहे, न ई असां वटि का वाह उन्हनि खे इहे ई अपील कंदासीं, पहिरीं ॻाल्हि त असांजो इलाजु कराए वञे, हिप विझराई वञे। असांखे ताक़त न आहे, असांजो जेतिरो थी सघे असांखे ॿियो कुझु नथा ॾियो त जीअण जो हक़ ॾियो। साईं गुज़र सफ़र थींदो त न आहे, पर इहो आहे जो बचा पालण लाइ ज़रूरु महिनत करणो आहे। मां आहियां माज़ूर आहियां, पैदाइशी माज़ूर आहियां, 15 साल थिया आहिनि हिन कम में ऐं हिन टाइम ते इन में ई सफ़र गुज़र हले थो, पर सफ़र गुज़र पूरो नथो थिए। नंढा नंढा बच्चा आहिनि, ज़रूरु उन्हनि खे पालणो आहे। मुंहिंजो हुकूमत सां इहो अपील आहे त मां माज़ूर आहियां, मुंहिंजो मदद कयो वञे। 5 दर्जा पढ़ियल बि आहियां ऐं मूंखे को ड्यूटी ॾिनो वञे। जे ड्यूटी नथो ॾिनो वञे त को अहिड़ो महीने जो मौजूदा रक़म मुक़ररु कयो वञे जेको असां मज़दूरनि खे कमु अचे। हिते जे कौंसलर ऐं इरफान अली दाऊद पोटर खे बि अर्ज़ु थो कयां ऐं साईं नासिर शाह खे बि अर्ज़ु थो कयां त हिन टाइम असांजो सफ़र गुज़र नथो थिए, त बराए महिरबानी असां माज़ूर आहियूं, असांजो मदद कयो वञे। माज़ूर शहरिन मुताबिक़ न नौकरियूं, न वज़ीफ़ा, न बहाली जूं सहूलतूं। हुकूमत जूं केतिरियूं ई पॉलिसियूं रुॻो कागज़नि ताईं महदूद बणियल आहिनि। हुकूमती अमलदारनि जा वाइदा त ठहिया, पर हक़ीक़त इहा आहे त केतिरा ई माज़ूर नौजवान अॼु बि बिना सहारे ज़िंदगी जी जंग पाण विड़ी रहिया आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त जेकॾहिं माज़ूर कोटा ते शफ़ाफ़ भर्तियूं, बहाली जा इदारा ऐं इमदादी प्रोग्राम हक़ीक़ी तौर ते फ़ाल कया वञनि त इहे ई नौजवान माशरे जा बावकार, ज़िम्मेवार ऐं ख़ुददार शहरी बणिजी सघनि था। माज़ूर फ़र्द ॾुखनि सां गॾु उम्मीद, हौसलो बि खणी हलनि था, बसि उन्हनि लाइ रुॻो हिकु मौक़ो ज़रूरु आहे। कैमरामैन वहीद भट्टी सां गॾु सैफुल्लाह बलोच, मेहरान TV न्यूज़, रोहड़ी।